नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोर खां ख़बर ॾींदा हलूं त मेहरान यूनिवर्सिटी में मुलाज़िम जी तंज़ीम मेवा जी इलेक्शन में शाह अब्दुल लतीफ़ पैनल 461 वोट जी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी है। जी शाह नूरानी पैनल 251 वोट खया। मेहरान यूनिवर्सिटी स्टाफ वेलफेयर एसोसिएशन मेवा जे नई बॉडी जी इलेक्शन चेयरमैन मोहम्मद अली घांगरो जी सरबराही में चूंड कराई हुई, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ पैनल 461 वोट जी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी है। जी शाह नूरानी पैनल 251 वोट खणी सघियो है। इलेक्शन में टोटल वोटनि जो तादाद 770 हो, जंहिंमां 721 मेंबरनि वोट जो हक़ इस्तेमाल कयो, जॾहिं त 9 वोट ख़ारिज कया विया आहिनि। इन मौक़े ते कामयाब थियल पैनल जे सदर अली मोहम्मद टोरो ख़िताब कंदे चयो त मुर्क कॉलोनी में रहिजी वियल मेंबरनि जी मेंबरशिप कराई वेंदी ऐं डेवलपमेंट कराए मुलाज़िमनि खे घर ठाराए ॾियण जो वचन कयूं था। मेडिकल कार्ड ऐं रीसेटलमेंट ॿी सहूलियतूं गॾु हलायूं वेंदियूं। मेडिकल इमरजेंसी अकाउंट बि खोलायो वेंदो। यूटिलिटी अलाउंस 1000 रुपया वठराए ॾिनो वेंदो। टेक्निकल स्टाफ जेको 15 ग्रेड में रिटायर थींदो, उन खे रिटायरमेंट जे टाइम 16 ग्रेड ॾियारे रिटायर करायो वेंदो, जेको ॿिनि यूनिवर्सिटी में मिलंदड़ टेक्निकल अपग्रेडेशन 5 सालनि मां घटराए 3 सालनि ताईं कराई वेंदी ऐं टेक्निकल अलायंस बि वठराए ॾिनो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।